अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां कमांडो पंवर ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो पंहिंजो पसंदीदा न्यूज़ चैनल सचाई न्यूज़। नाज़रीन, मदई जी मां सचाई न्यूज़ जे नुमाइंदे इलाही बख़्श भुट्टे जी ख़बर अवां सां शेयर कंदा हलाऊं त मदई जी वेझो ॻोठ जिंदोदेरो में जमात इस्लामी यूथ जी मेज़बानी में शहादत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु कॉन्फ्रेंस मुनाक़िद कई वई, जंहिंमें ॻोठ तोड़े पसगरदाईअ मां सवें नौजवाननि शिरकत कई। तक़रीब जो महिमान ख़ासि मुफ़क्किर इस्लाम अल्लामा सैयद गुल मोहम्मद शाह बुखारी जन हुआ, जॾहिं त मेज़बानी जा फ़राइज़ जमात इस्लामी यूथ यूसी जिंदोदेरो जे सदर मुज़म्मिल हुसैन भुट्टो सरअंजाम ॾिना। तक़रीब के महिमान ख़ासि सैयद गुल मोहम्मद शाह बुखारी, सदर JI यूथ ज़िला शिकारपुर तौफ़ीक़ अहमद भुट्टो, नायब सदर JI यूथ ज़िला शिकारपुर मोहम्मद आसिम भुट्टो, सदर JI यूथ तालका गड़ियासीन नौशाद अहमद भुट्टो, सदर JI यूथ यूसी जिंदोदेरो मुज़म्मिल भुट्टो ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। मुला चवंदा आहिनि त शीअनि कार कयो, बाबा सभु पाण में हुया ऐं असुल मामिलो शियत सुनियत जो न हो, असुल मामिलो दीनदारी ऐं दुनियादारी जो हुयो। यज़ीद उन जे कीअं पंहिंजे हथां विञाए छॾियो। पाण फरमाए त मूंखे अलाह जे नबी जी हदीस यादि अची वई त जेको शख़्स मोमिन आहे ऐं मोमिन खे जे मथां ओचितो हमिलो करे थो बिग़ैर इतराज़ जे, उहो दोज़खी आहे, जानवी आहे। तंहिंजे करे इहो मुंहिंजो शान। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इन वक़्तु असां मदई जी वेझो ॻोठ जिंदोदेरो में मौजूदु आहियूं, जिते जमात इस्लामी यूथ पारां शहादत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु कॉन्फ्रेंस मुनक़िद कई वई हुई। अचो त JI यूथ जे अॻुवाणनि खां पुछूं त उहे कॉन्फ्रेंस जे हवाले सां या शहादत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जे हवाले सां पैगाम छा था ॾियनि। हिन वक़्तु असां JI यूथ यूसी जिंदोदेरो जो सदर जेको आहे मुज़म्मिल भुट्टो साहिब बि मौजूदु आहे। अचो त साईं तव्हां ॻाल्हि ॿोल कयूं। साईं, जेका तव्हां कॉन्फ्रेंस मुनक़िद कई हुई उनजो छा मक़सदु आहे ऐं तव्हां पब्लिक खे कहिड़ो पैगाम ॾींदो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असांजे जेको ही प्रोग्राम रखियो, जेको जंहिंजो माना महिमान ख़ासि प्रोफेसर सैयद गुल मोहम्मद शाह हुयो, असांजो मक़सदु हुयो त जेका हज़रत हुसैन अलैहिस्सलाम जी शहादत आहे ऐं उनजी जेका असली तारीख़ आहे उहा माण्हुनि ताईं पुॼे ऐं माण्हुनि जे दिलि में हज़रत हुसैन लाइ माना मुहबत पैदा थिए। असांजो इहो ई मक़सदु हो त माण्हुनि ताईं असांजो इहो पैगाम पहुचे। अच्छा, ये मुज़म्मिल भाउ, तव्हां इहो ॿुधायो त जेको तव्हां हीअ तक़रीब हेॾे सारे अहम मौज़ूअ ते मुनाक़िद कई आहे, त हिन में तव्हां पंहिंजे ॻोठ जे माण्हुनि खे दावत ॾिनी हुई या सराउंडर्स एरिया जे माण्हुनि खे बि हिन प्रोग्राम में शमूलियत जी दावत हुई ऐं उन्हनि जी शिरकत हुई? असां जेका दावत ॾिनीसीं तक़रीबन घणी क़दुरु माना असांजो ॻोठु हुयो ऐं कुझु ॿाहिरियां दोस्त आहिनि, आरनि जो जीअं आहे भाऊ दोस्त, कुझु मदे जा दोस्त आहे, उन्हनि ताईं बि असां माना हीअ दावत पुॼाईसीं। महिरबानी तव्हांजी। तव्हां भाऊ छा पैगाम ॾींदव माण्हुनि खे ऐं हिन प्रोग्राम जे हवाले सां तव्हां छा फीलिंग तव्हांजी आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरियां इहा ॻाल्हि चवंदुमि त हीउ जेको प्रोग्राम असां मुनक़िद कयो त इन जो जेको असुलु मक़सदु हुयो त पैगाम हुसैन जेको आहे त दीन जे नाले ते का बि कंप्रोमाइज़ असां क़बूल न कंदासीं। त दीन ते का बि कंप्रोमाइज़ न आहे, लिहाज़ा जेके बि दीन जा उसूल आहिनि, दीन जा मक़सद आहिनि, दीन जा रुकन आहिनि, उन्हनि ते असांखे अमल करिणो आहे। बाक़ी जेकॾहिं उन सां छेड़छाड़ कई वई त पोइ थी थो सघे त वाक़िआ करबला ॿीहर हिनखे उजागर कयो वञे। थैंक यू। नाज़रीन, हिन वक़्तु हिते असांजे हिन महफ़िल में, हिन मेड़ में इस्लामी जमीयत तलबा जो अॻूणो नाज़िम जनाब तौफ़ीक़ भुट्टो बि आहे। साईं जिन खां पुछूं त तौफ़ीक़ भाउ, तव्हां ॿुधायो त अॼुकल्ह जेकी हीअ शहादत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु कॉन्फ्रेंस मां मुनाक़िद कई आहे, उनजो छा ख़ासि मक़सदु हुयो ऐं शहादत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जे हवाले सां तव्हां माण्हुनि खे कहिड़ो पैगाम ॾियनि? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाह ताला जो शुक्र आहे जो असां काफ़ी सालनि खां पैगाम शहादत करबला जे मौज़ू ते जिंदोदेरो में इहो प्रोग्राम कंदा अचूं पिया। असांजो मक़सदु इहो आहे त असांजो ॻोठु हमेशह खां हिकिड़ो इल्मी ॻोठु रहियो आहे ऐं माण्हुनि खे असां हक़ीक़त खां आगाह कयूं हज़रत इमाम हुसैन जी शहादत जे वाक़े खां। त उन्हनि जेका इहा वॾी क़ुर्बानी ॾिनी शहादत जी, पाण बि क़ुर्बान थिया, पंहिंजे अहल अयाल जी बि क़ुर्बानी ॾिनी, त इन क़ुर्बानी जो आख़िर छा मक़सदु हो? आख़िर इन क़ुर्बानी जे करे असांखे कहिड़ो पैगाम अचे थो ऐं असांखे मुआशिरे में छा करणु घुरिजे? छो तंहिं करे असां पंहिंजनि दोस्तनि खे, ॻोठ वारनि खे इन मौज़ू जे लाइ, इन प्रोग्राम जे लाइ गॾु कयोसीं ऐं अलाह जे फज़ल करम सां अवाम हिन में सुठी शिरकत बि कई आहे
ऐं 8 साल प्रोग्राम करण सां अल्लाह जे फज़ल करम सां दोस्तनि जे ज़हननि खे बि सुठो इल्मु पहुतो आहे। अल्लाह ताला असांजे हिन प्रोग्रामनि खे कामयाब बि करे ऐं सुठो फ़ाइदो पियो माशा। मुज़म्मिल भाई नाज़रीन जे आई यूथ जो अॻवान जनाब मुज़म्मिल भुट्टो असां भाऊ जन खां पुछंदासीं त मुज़म्मिल साहब जेतोणीकि चयो वञे थो त ही नौजवाननि जो पाकिस्तान आहे, नौजवानों का पाकिस्तान आहे, त अवां यूथ जा अॻवान आहियो, त तव्हां यूथ जे हवाले सां हिते यूनियन काउंसिल में छा तव्हांजो स्ट्रगल्स आहिनि, छा प्रोग्रामात आहिनि? असां यूथ जे हवाले सां ई मतिलबु इहो प्रोग्राम इल्मी प्रोग्राम कंदा रहंदा आहियूं ऐं सुवाली मुक़ाबला वग़ैरह कंदा रहंदा आहियूं। जीअं त मां जेके यूथ आहे उहो इस्लाम जे तरफ़ अचे ऐं इस्लाम खां वाक़िफ़ु थियनि ऐं घणो जेको आहे सो दीन ॾे लड़नि, इन हिसाब सां असां प्रोग्राम वग़ैरह माना कंदा ईंदा आहियूं वक़्तन फ़वक़्तन। कल्ह बि शायदि ॿुधण में आयो आहे त नाज़रीन हिन ई ॻोठ में जीआई यूथ पारां हिकिड़ो क्विज़ कॉम्पिटिशन जो प्रोग्राम हुयो ऐं उन हवाले सां नाज़रीन खे ॿुधायो त उहो छा प्रोग्राम हुयो ऐं उन सां नौजवाननि खे कहिड़ो फ़ाइदो हुयो? अच्छा, कल्ह उहो जेको प्रोग्राम हुयो उहो इस्लामी जमियत तलबा जे हुन सां थियो हुयो। उहो जे आई यूथ जो न हुयो। उन में ईअं ई हुयो त नंढड़ा नंढड़ा जेके तालिबात आहिनि स्कूलनि में पढ़नि था, त असां स्कूल जे पढ़ंदड़नि खे माना शुरूआत में ई असां दीन जे तरफ़ लाड़ण जी कोशिशि कयूं था जीअं उहो दीन जे तरफ़ अचनि। वॾी महिरबानी तव्हांजी। खैर नाज़रीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।